बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नबूवत 40 साल जे अरसे में नाज़िल थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के में 53 साल रहा। नबूवत का बाद में 13 साल पाण मक्के में रहा। तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो नबूवत जो अरसो हो तो पेरों के साल में कड़ा वाक़या पेश है उन बारे में थोड़ा मवाद दींदो हला। कुरान मजीद नाज़िल थियो पेरों की जो साल हो नबूवत जो पेरों के साल में केड़ा वाक़या पेश आया। कुरान मजीद नाज़िल थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते मक्के पाक जा वणचण ऐं पत्थर सलाम चवंदा हुआ ऐं हिनन चए 4 माण्हू जेके आहिनि इस्लाम आंदो। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा, हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत अली अल मुर्तज़ा, हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हुम इन्हनि 4 ईमान आंदो। नबूवत जो बियो साल उन में केड़ा वाक़या पेश आया। अब्दुल्ला बिन उमर जाओ ऐं कातिबुल वही ज़ैद बिन साबित तौलत थियो ऐं उस्मान जो बीबी रुकैया सां निकाह थियो। नबूवत जो टियों साल उन में केड़ा वाक़या पेश आया। ज़ैद बिन उसामा जाओ अल्लाह ताला अमर फरमायो त ए नबी पंहिंजन वेजन माइटन के डिजार ऐं सूरत लहब नाज़िल थी। नबूवत जो चौथों साल उन में केड़ा वाक़या पेश आया। इस्लाम जी वधंदड़ ताकत ॾिसी मक्के जा मुशरिक अबू तालिब वटि आया त पंहिंजे भाइटे के इस्लाम खां रोक ऐं हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा जी विलादत थी। नबूवत जो चौथों साल थी। नबूवत जो 5 साल वर्क बिन नौफल जी वफ़ात थी। मुसलमान मक्के मुकर्रमा हबश ॾांहुं हिजरत कई। सूरत नजम नाज़िल थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन सूरत के मस्जिद हराम में पढ़ियो हज़रत जैफर इस्लाम कबूल कयो। नबूवत जो 6 साल पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दारे अरकम में अचण हज़रत हमज़ा मुसलमान थियो। 3 ॾींहंनि खां पोइ हज़रत उमर फारूक मुसलमान थियो ऐं अब्दुल्ला बिन उमर बि इस्लाम आंदो। नबूवत जो 7 साल शोएब अबू तालिब जो वाक़ियो पेश आयो। मुशरिकन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बाइकाट जो दस्तावेज़ लिखी बैतुल्ला में टंगियो। दस्तावेज़ लिखंदड़ मंसूर बिन अकरामा जो हथ हमेशा लाइ बेकार थी वियो। त इंशाअल्लाह सुभाणे 8 नबूवत जो साल खां कुछ वरी मवाद सुभाणे ॿुधाईंदुसि। किताब जो हवालो बदरे असहाबी जंहिंजो मुसन्निफ इमामुल असर मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह पाक साईं जे मज़ार जे मथा रहमत जो नुज़ुल फरमाया। साईं जिन बदरे असहाबी किताब में इहो लिखियो आहे जेके मूं तव्हांखे ॿुधायो त पहिरों की नबूवत जे साल में कहिड़ो वाक़या पेश आया, ॿिए साल में कहिड़ा पेश आया। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा नबूवत 40 साल जे अरसे में नाज़िल थी। 40 अरसे खां बाद में हुज़ूर साईं मक्के में 13 साल रहा। हुआ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुकम्मल मक्के में ज़ाहिर ज़िंदगी मुबारक 53 साल रहा। उन खां बाद में 10 साल मदीने में रहा। त पहिरों के साल में कहिड़ा वाक़या पेश आया, ॿिए साल में नबूवत वारे में कहिड़ा वाक़या पेश आया जेके तव्हांखे मूं ॿुधाया। इंशाअल्लाह सुभाणे जेकी क्लिप ईंदी उहे 8 सालनि खां बाद में जेके आख़िर में रहियल 13 ताईं उहे इंशाअल्लाह पूरा थींदा। त अल्लाह पाक असांखे प्यारे महबूब जे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जे मथां अमल करण ऐं सिखण जी तौफ़ीक़ रब असांखे अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।